बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चवां थो। मां यानो मोहम्मद सुमरो। अॼु जो असांजो लेक्चर आहे, सिंधी लेक्चर आहे, पास्ट पेपर। हे जेके मूं सुवाल 8-9 लिखिया आहिनि, इहे सुवाल मूंखे कंहिं शागिर्द व्हाट्सएप ते पोस्ट करे मोकिलिया, चईंदे सर असांखे हिननि में जेके शयूं आहिनि उहे सम्झायो। हिननि में उन हिकिड़ो असांखे ज़मीर मुबहम जे बारे में चयो आहे, ॿियो तशबीह, टियों इस्तारो, चौथों हुर्फ़े जर, ऐं ॿियो व्याकरण ऐं इस्तारो बि ॿुधायमि। ऐं उन खां बाद में काफ़ी जुमिला, मुनस, मुज़क्कर ऐं ॿियूं खोड़ सारियूं जेके शयूं आहिनि उहे सभु असांखे चयूं आहिनि। सो वन बाय वन पाण डिस्कस कंदासीं। ज़मीर गाइब छा आहे, ज़मीर मुताल छा आहे, ऐं ज़मीर मुबहम छा आहे, ज़मीर मुतकल्लम छा आहे, इहे बि पाण डिस्कस कंदासीं। वीडियो स्टार्ट थियण खां पहिरीं जिन चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब कनि जीअं उन्हनि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो मिली सघनि। बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे कम जे तरफ़। पहिरियों सुवाल आहे त हिन चए थो, हिन कमरे मां केरु न कुर्सी खणी वियो। हिन जुमिले में लफ़्ज़ केरु ग्रामर मूजिबि छा आहे। हाणे जेको के ज़मीर जा खोड़ सारा क़िस्म आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त ज़मीर आहे छा, पहिरीं तव्हांखे इन शइ जी ॼाण हुजे। ठीकु आहे, त ज़मीर आहे छा। ज़मीर उहो जेको इस्म जे बदिरां कमु अचे। ठीकु थियो, तव्हांखे ख़बर पइजी वई। उन खां बाद में ज़मीर जा फ़रदर 8 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, काफ़ी 3 क़िस्म जेके अहिड़ा आहिनि जेके ज़मीर गाइब, ज़मीर मुतकल्लम, ज़मीर हाज़िर। ही पहिरें में ज़मीर गाइब लिखियलु आहे। ज़मीर गाइब इन जे लाइ हीअ जेके ज़मीर आहिनि इहे ज़मीर हुन में आहिनि, ज़मीर आम में आहिनि। ज़मीर आम मतिलबु ईअं जेको पाण इस्तेमालु कंदा आहियूं, हू, उहे वग़ैरह वग़ैरह। मतिलबु जेको गाइब हूंदो आहे, जंहिंजे बारे में पाण ॻाल्हाईंदा पिया आहियूं, उहो ज़मीर गाइब हूंदो आहे। मिसाल तौरु हीअ असलम जी चवां, असलम वारी जॻह ते चवां यार हू जेको हो न, उहो अॼु आयो ई कोन हो। हाणे हू वारो लफ़्ज़ु जेको आहे ज़मीर गाइब खे ज़ाहिर करे थो। जंहिंसां आउं ॻाल्हायां पियो उहो छा आहे, ज़मीर हाज़ुर आहे। ऐं आउं पाण ख़ुदि ज़मीर मुतकल्लम आहियां। आउं ख़ुदि जेको ॻाल्हायां पियो न, आउं ज़मीर मुतकल्लम आहियां। हिन ॿिनि में तव्हांखे ख़बर पइजे त मतिलबु हे ॿई सवाल जा हिसा ई कोन्हे के। ज़मीर मुतसल हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे। ठीकु आहे, हाणे जेको हिन जो जेको केरु वारो लफ़्ज़ आहे, ज़मीर मुबहम आहे। ज़मीर मुबहम, हिन जो जेको सुवाल जेको आहे, जवाबु सी सही आहे। ज़मीर मुबहम, ज़मीर मुबहम मतिलबु केरु वारो लफ़्ज़ु जेको उहो ज़मीर जेको सवालिया जे लाइ इस्तेमालु थिए या कमु अचे, उनखे ज़मीर मुबहम चइबो आहे। ॿिए नंबर क्वेश्चन ते ईंदासीं। संदसि दिमाग़ ॼण त को कंप्यूटर हुजे, हिसाबनि हल करण में 1 मिंट बि नथो लॻाए। हीउ जुमिलो ॿोलीअ ऐं ग्रामर मूजिबि छा आहे। त हाणे जेको लफ़्ज़ ॼण जो इस्तेमालु थियलु आहे, हाणे हिकिड़ी शइ तव्हांखे आउं ॿुधायां, वांगुरु, ॼण, मिसिल, निस्बत, इहे लफ़्ज़ जॾहिं बि इस्तेमालु थियनि त इहे जेके मतिलबु शाया कंदियूं आहिनि तशबीह खे। मतिलबु हुन जहिड़ो करे छॾणु। मतिलबु ईअं खणी चवां त हिन जो चहिरो चंड जहिड़ो आहे। हाणे जहिड़ो वारो लफ़्ज़ु इस्तेमालु कयुमि। हिन जो दिमाग़ु कंप्यूटर वांगुरु आहे, वांगुरु इस्तेमालु कयुमि। हिन मतिलबु हीअ शींहं वांगुरु आहे। हाणे शींहं वांगुरु बहादुर मूं चयो। ठीकु आहे, ऐं हिन हिते लिखियलु आहे दिमाग़ु ॼण त को कंप्यूटर आहे, ॼण। ठीकु आहे, हिनखे तशबीह छा सां कई, कंप्यूटर सां। माना हिन कंप्यूटर जहिड़ो हिनखे चई। ठीकु आहे, उन खां बाद में ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ु आहे जंहिंखे पाण मिसिल जो हिकिड़ो मिसाल ॾियूं। मूं अगरि फेसबुक ते पोस्ट बि पढ़ी त उन में लिखियलु हो, त अहिड़ो लिखियलु हो, मिसिल वारो लफ़्ज़ु माना इस्तेमालु थियलु हो। त मिसिल वारो लफ़्ज़ु तशबीह खे इस्तेमालु करे थो। ठीकु आहे, पहाको माना उहे शयूं जेके मतिलबु कंहिं पहाके जे तौरु ॾिनी वञनि, जीअं वॾे आगे पहाका ॾींदा हुया। ऐं इस्तारो जेको आहे, इस्तारो वरी उहो त हिन जो मतिलबु ॿियो हिसो आहे। इस्तारे खे माना उन जहिड़ो करे छॾणु हूंदो आहे। ईअं खणी चइजे त माना हीअ पेन, मिसाल तौरु हिन पेन खे ॿी कंहिं पेन सां गॾायां त हिन पेन खे उन जहिड़ो करे छॾियां। हाणे जीअं मूं अगरि चयो न त हिन जो चहिरो चंड जहिड़ो आहे, त इहो तशबीह आहे। हीअ त चंड आहे। हाणे चंड मूं करे छॾियो त इहो छा थी वियो, इस्तारो थी वियो। इश्तकाक वरी जेको लफ़्ज़ु आहे, इश्तकाक अहिड़ो जुमिलो, अहिड़ो लफ़्ज़ु जेको ॿ हिसा झलींदो हुजे, उन खे इश्तकाक चइबो आहे। ठीकु आहे न। हाणे जीअं आऊं तव्हां त हिकिड़ो लफ़्ज़ु आहे बेअदब। ठीकु आहे, बे वारी माना आहे ख़ाली, ऐं अदब लफ़्ज़ु आहे इख़लाक़ जे तौरु। त हाणे इहे बेअदब जेके लफ़्ज़ आहे, ॿ लफ़्ज़ आहिनि, बेअदब, हीअ ॿ लफ़्ज़ आहिनि हिकिड़ा। ठीकु आहे, हाणे इन जी जेकी माना कढबी त इश्तकाक जे थ्रू कढबी। त बे वारो लफ़्ज़ु छा थी वियो, अलॻि थी वियो, ऐं अदब वारो लफ़्ज़ु अलॻि थी वियो। बे माना ख़ाली, ऐं अदब माना अदब सां ख़ाली इंसानु।
ठीकु आहे, इहो शइ आहे। उन खां बाद में चए थो हेठियनि मां मुज़क्कर चूंडियो। हाणे मुज़क्कर हिकिड़ो हूंदो आहे मोनस, ठीकु आहे, मोनस, मोनस माना माई वारो पाउ, ऐं मुज़क्कर चइबो आहे मर्द पाए खे, ठीकु आहे, मुज़क्कर चइबो आहे मर्द पाए खे। हाणे पाण हिन मां मर्द पाउ ॻोल्हींदासीं। मर्द पाउ जूं ॿ शयूं हूंदियूं आहिनि, उनजो जो आख़िरी जुमिले में ज़बर ईंदी, ठीकु आहे, या ज़ेर ईंदी। ऐं जे मर्द इहे हिन ही मोनस जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं मुज़क्कर जे लाइ आख़िरी जेको लफ़्ज़ पाण ॻाल्हायूं उनजो आख़िरी लफ़्ज़ जे मथां जेको उचार हूंदो उहो पेश जो हूंदो, ठीकु आहे। हाणे ॾिस, दिलि, दाल ज़बर द लाम ज़ेर, दिलि ज़ेर आई त हीअ माना छा थी वियो, मोनस थी वियो। उन खां पोइ मौत, मीम वामो ते पिश्त, मौत, हीअ छा थी वियो, हीअ थी वियो मुज़क्कर, पेश जो इस्तेमालु थियो, ठीकु आहे। उन खां बाद में आहे दीद, दाल दालिए ज़ेर दी, दाल ज़बर द, दीद आख़िरी लफ़्ज़ खे ज़बर आई त माना इहो बि मोनस में इस्तेमालु थींदो। मौसम, ठीकु आहे, मौसम, मौसम थी वई, हाणे ज़बर अची वई, मौसम कोन थींदो, मौसम में बि कोन थींदो, ठीकु आहे, मौसम थींदो, दीद थींदो, दिलि थींदो, दिलि कोन थींदो, ठीकु आहे। इहे शयूं तव्हांखे नोट करणियूं। उन खां बाद में आहे ॿिनि इस्मनि या ॿिनि ज़मीरनि या कंहिं इस्म ऐं ज़मीर जो पाण में लाॻापो ज़ाहिर कंदड़ खे छा चइबो आहे। हाणे उनखे हुर्फ़े जर चइबो आहे। हुर्फ़ जो जर अहिड़ी शइ आहे, जीअं तव्हांखे ॿुधायां, सिंधीअ में तव्हां पढ़ंदो न, मथे ते टोपी आहे, गिलास में पाणी आहे, पिंजरे में पखी आहे, वण ते पखी आहे। त हाणे जेको ते मी ऐं ते मी ऐं ॿियो लफ़्ज़ आहे ते मी ऐं अहिड़ा काफ़ी जो जा, इहे सभु हुर्फ़ जर खे इस्तेमालु कंदा आहिनि। मतिलबु हिकु ज़मीर आहे मथो, ॿियो ज़मीर आहे हिकु नालो इस्म आहे मथो, ॿियो इस्म आहे टोपी। त हाणे इस्म ऐं टोपी, ॿिन्ही टोपी ऐं मथे खे मिलाइण लाइ मथे ते टोपी आहे, ते वारो लफ़्ज़ इस्तेमालु थियो, इहो छा थियो, हुर्फ़ जर इस्तेमालु थी वियो। हुर्फ़ जुमिलो उहो वरी ऐं, ठीकु आहे, छाकाणि त ऐं इहे लफ़्ज़ जेके आहिनि न, मी, इहे हुर्फ़ जुमिलो आहिनि, ठीकु आहे। इहे हुर्फ़ जुमिलो ॿ टे आहिनि। हुर्फ़ इज़ाफ़त माना जुमिले खे वधाइण वारो अखर, जेको ईअं खणी चइजे जंहिंखे पाण तारीफ़ में सिफ़त में के ॻाल्हि चऊं न, ॿ टे लफ़्ज़ वधाए ॾियूंसि त हिन हुर्फ़ इज़ाफ़त जो बि कमु इहो ई आहे। हुर्फ़ निदा उहा जेकी निशाननि वारो जुमिलो हुजे, जंहिंमें एपास्ट्रापी वग़ैरह हुजनि, जीअं कामाऊं वग़ैरह हुजनि, त इन्हनि खे सवाल या निशानी हुजे, हुर्फ़ निदा चइबो आहे। वरी उन खां बाद में चवे थो त ॿोलीअ में फ़िक्रो छा खे चइबो आहे, या छा चइजे थो फ़िक्रे खे, ठीकु आहे। हाणे फ़िक्रे खे चइबो आहे अहिड़ो ए में आहे पूरी माना ॾींदड़ मुकमल जुमिलो, माना ॾींदड़ मुकमल अणमुकमल जुमिलो, पूरी माना ज़ाहिर कंदड़ अणमुकमल जुमिलो, बग़ैर कंहिं मक़सद वारो जुमिलो। हाणे फ़िक्रो अहिड़ो आहे जंहिं मां भले ॿ अखर ॻाल्हाइजनि पर माना पाण खे सम्झी वञे, उनखे फ़िक्रो चइबो आहे। जीअं मूं मानी खाधी, ठीकु आहे, ऐं ईअं चवां त मूं हुन मानी खाधी, ठीकु आहे, मूं चई छॾियो, हू मानी खाए पियो, या मानी खावां पियो। हाणे मिसाल तौरु मूं तोखां पुछो को सुवाल, तो चयो मानी खावां पियो। हाणे ॾिस, जुमिले मां सिर्फ़ु ॿ अखर थिया, पाण खे ख़बर पइजी त हू कमु कहिड़ो पियो करे, ठीकु आहे। पाण खे मतिलबु फ़इल हुजे, जंहिं बि ईअं तव्हांखे चवां जंहिं में फ़इल हुजे न, फ़इल मतिलबु कमु जो कंदड़ हूंदो, त उहो जेको कमु हूंदो न, उहो जे अगरि जुमिले में ख़बर पइजी वई त मतिलबु उहो तव्हां फ़िक्रो चई सघो था। उन खां बाद में चवे थो त अक जी माकी त न आहे जो लाहे वेंदे। हिन जुमिले में हेठियनि मां कहिड़ी शइ कुतुब आंदल आहे, कुतुब मतिलबु उन शइ खे इस्तेमालु थियल आहे। हिन जी माना इस्तलाह, इस्तलाह लफ़्ज़ चइबो आहे जंहिंजी असली माना ॿी हुजे ऐं चवणीअ में कुझु अलॻि हुजे। जीअं हिन खे न अक जी माकी त न आहे, जो हाणे इहा हिकु आसान शइ न पियो चए, माना चवे पियो इहा तुंहिंजे लाइ आसान थोरी आहे जो तूं बसि यकदमि लाहे वेंदे, माना ॾुखी शइ आहे, मुश्किलात वारी शइ आहे, तूं इन जे लाइ चई पियो। त माना इस्तलाह लिकी करे मूं ॻाल्हि कई आहे। इश्तिक़ाक़ जी माना मूं मथे तव्हांखे ॿुधाई। चवणी हिकिड़ी अलॻि शइ आहे, पहाको बि मूं तव्हांखे ॿुधायो। चवणी मतिलबु जेके लफ़्ज़ चऊं उनखे चवणी चइबो आहे। उन खां बाद में अचूं था पाण 7 नंबर क्वेश्चन ते, ॿोलीअ में लफ़्ज़नि जी जोड़ जक उन जे क़ाइदनि ऐं कानूननि खे छा चइबो आहे। त इहो सिधो सिधो व्याकरण आहे। काफ़ी खोड़ सारा इन जा सवाल ईंदा आहिनि, त व्याकरण लाज़िम पुछंदा आहिनि, ठीकु आहे। त पुछंदा आहिनि त सिंधीअ में छा चइबो आहे, सिंधीअ में व्याकरण चइबो आहे, ऐं अरबीअ में हर्फ़ व नहू चइबो आहे, ऐं ग्रामर वरी इंग्लिश में चइबो आहे। या शाइरी, शाइरी छा आहे, शाइरी जी जोड़ जक, शाइरी में जोड़ जक उन्हनि खे रखिबो आहे रदीफ़, ऐं ॿियो हूंदो आहे काफ़ियो, उन्हनि जी जोड़ जक जो माना शाइरी चइबो आहे। खोजना, कंहिं शइ खे ॻोल्हणु। तहक़ीक़, तहक़ीक़ माना उहो कंहिं शइ जी ॼाण वठणु या उन जी शइ तह ताईं वञणु, ठीकु आहे। उन खां बाद में आहे असीं वतन जा मज़ूर हारी, ख़िज़ा कयूं ॿिया बहार बणिजी, ख़िज़ा कयूं पिया बहार बणिजी। अच्छा, पिया
बहार बणिजी पे लफ़्ज़ आहे बहार बणिजी। ठीकु आहे। शाइरीअ जी हिन सिटुनि ऐं मींहुं हेठियुनि मां कहिड़ी सनत इस्तेमालु थियल आहे? त हाणे हिन मां इस्तारो इस्तेमालु थियल आहे, इस्तारो। ठीकु आहे। इस्तारो इस्तेमालु थियल आहे। हाणे असां वतन जा मज़ूर हारी, असां पंहिंजे पाण खे मज़ूर करे छॾियो, उन खां बाद में खिज़ा कयूं पिया बहार बणिजी, असां बहार माना पंहिंजे पाण खे बणाए छॾियोसीं। जीअं हुते पाण उन में तशबीह में पाण खे माना उन जहिड़ो साबित करिणो आहे, हिते उन जहिड़ो करे छॾियोसीं, माना उन में अंदरि लही पियासीं। जीअं आउं बहादुर आहियां, हू वरी हिते आउं चवां आउं शींहुं आहियां, त हाणे शींहुं त न हूंदो, उहो शींहुं वांगुरु बहादुर हूंदो। वांगुरु लफ़्ज़ इस्तेमालु थियल हूंदो, तव्हां तशबीह खे ज़ाहिर कंदा। अगरि शींहुं लफ़्ज़ ख़ुदि इस्तेमालु थियल हूंदो, तव्हां इस्तवारो कंदा। तजनीस नाक़स अलॻि शइ आहे, तजनीस ताम अलॻि शइ आहे। इहे शाइरी जूं हिकु मतिलबु पाया आहिनि। अच्छा, तजनीस नाक़स, तजनीस ताम, अगरि तव्हां मतिलबु इन्हनि शयुनि जे बारे में पढ़णु चाहियो था, हींअर ॿुधाईंदुसि, वीडियो इलाही लंबो थी वेंदो, इन जे करे हिननि शयुनि जे लाइ तव्हां जेको ॿियनि मुंहिंजा लेक्चर आहिनि, मां प्लेलिस्ट में लॻाया आहिनि, तव्हां उन्हनि ते बि मतिलबु मुंहिंजे चैनल जा जेके प्लेलिस्ट आहिनि, तव्हां उन्हनि में बि चेक करे सघो था। तव्हांखे हीअ सभु शयूं मिलंदियूं। मां दुबारा वरी तव्हांखे सम्झायां पियो, पर हूअ सभु शयूं तव्हांखे मिलंदियूं। उन खां बाद में आहे पुस्ती। पुस्ती छा थो मतिलबु छाखे चइजे थो? हाणे पुस्ती लफ़्ज़ सिंधी जो पुराणो लफ़्ज़ आहे। हिकिड़ो पुस्ती हूंदो आहे लत हणणु, उहा नथो चवे पुस्ती। पुस्ती माना पाण सिंधीअ में चवंदा आहियूं त बाबा हिन कचियूं भितियूं हूंदियूं आहिनि न, पोइ उन्हनि खे चवंदा आहियूं बाबा हिन भिति खे पुस्ती हणो। असीं त पुस्ती इस्तेमालु कंदा आहियूं, या छिंभ हणो, नंढड़ा ॻोढ़ा ठाहे करे पोइ भितियुनि जे जेके तरा हूंदा आहिनि उन्हनि खे हणंदा आहिनि, पोइ लेपो अची वेंदो आहे। त हिन जी असुलु माना आहे सहारो या टेक ॾियणु। ठीकु आहे। मतिलबु आरज़ी तौरु हिन खे हाली माना झलो ॾियणु, टेक ॾियणु, त हीअ माना हाली बीह वञे, माना वरी सही थी वञे, त वरी कुझु वक़्तु हले, त इन खे चइबो आहे सहारो या टेक ॾियणु। पुस्ती लफ़्ज़ जी माना आहे। 9 सुवाल अॼु जा 5 मुकमल थी विया। अहिड़ा ॿिया बि वीडियो तव्हांखे मिलंदा, ॾिसंदा रहो असांजे यूट्यूब चैनल एन एग्ज़ाम अकेडमी। थैंक यू वेरी मच।